शहजाद कोट में भलोर शायर नाशाद रशीद सिंधी सां रिहाण रचाई वई। मुकर्रर चयो त नाशाद रशीद क़ौमी मज़ामती शायर आहे। हू धरती धणी जे ॾुखनि खे लिखण में इबादत समझे थो। मकामी मेन प्राइमरी स्कूल में नई आस मैगज़ीन सथ पारां शायर नाशाद रशीद सिंधी सां मल्हायल रिहाण तक़रीब खे ख़िताब कंदे प्रोफेसर गुल मोहम्मद शाह, दुर मोहम्मद बुरड़ो, कोड़ल कबर कुर्बदार ऐं ॿियनि चयो त सिंध खे अॼु दरबारी न पर मज़ामती शाइरनि जी घुर्ज आहे। नाशाद रशीद जो शुमार उन्हनि शाइरनि में थिए थो जेके लतीफ़ सरकार जो दग वठी हलनि था। मुशाइरे में फिदा सीलरे, अकबर खड़ल ऐं नसरुल्ला ब्रोही समेत ॿियनि शाइरनि ऐं सुगड़नि पंहिंजूं तख़लीक़ूं पेश करे ख़ूब दाद माणियो।